अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाह जे नाले सां शुरू जेको बेहद मेहरबान निहायत रहम वारो आहे। या अय्युहल मुज़्ज़म्मिल, एक कपड़े वेढ़ण वारा यानी चादर वेढ़ण वारा, यानी ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जनते गारे हिरा में पहिरीं वही नाज़िल थी ऐं हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम खे ॾिसी वक्ती तौर ज़ाहिरी तौर घबराइजी विया त सिधो घर आया ऐं हज़रत बीबी ख़दीजतुल कुबरा रज़ियल्लाहु अन्हा खे फरमायूं ज़म्मिलूनी ज़म्मिलूनी, यानी मूंखे चादर या कपिड़ो वेढ़ियो जीअं कंहिं माण्हूअ खे सीअ या ॾकणी वक़्तु वेढ़बो आहे। हिते अल्लाह ताला खेन इन करे या अय्युहल मुज़्ज़म्मिल यानी ए कपड़े या चादर वेढ़ण वारा शख्स जे लतीफ़ ऐं प्यारे अंदाज़ सां ख़िताब फरमाए रहियो आहे। क़ुमिल लैल इल्ला क़लीला, रात जो नमाज लाए उठ मगर थोड़ी रात, यानी रात जे कुछ हिस्से में नमाज कायम कर ऐं कुछ में आराम कर। निस्फ़हू अव इंक़ुस मिन्हु क़लीला, ऐं उहो क़याम रात जो अधु हुजे या उन मां कुछ घटाए। औ ज़िद अलैहि वरत्तिलिल क़ुरआन तरतीला, या उन क़याम में भली वाधारो कर ऐं क़ुरआन खे तरतील सां यानी झले आहिस्ते ऐं ठाहे ठाहे पढ़। इन्ना सनुल्क़ी अलैका क़ौलन सक़ीला, बेशक असां तो ते अन क़रीब हिक गरो कलाम यानी क़ुरान करीम नाज़िल करण वारा आहियूं। इन्न नाशियतल लैल हिया अशद्दु वत्अन व अक़वमु क़ीला, बेशक रात जो उथण ऐं इबादत करण नफ्स खे नरम करण में ॾाढो सख़्त पर काराए थो ऐं उन वक़्तु थी क़ुरान पढ़ण ज़िक्र करण या रब खे बाॾाइण ॾाढो मुनासिब मौज़ून ऐं बाबरकत आहे। इन्न लक फिन्नहारि सबहन तवीला, बेशक तोखे ॾींहं में घणाई कम कारियूं आहिनि। वज़्कुर इस्म रब्बिक वतबत्तल इलैहि तब्तीला, ऐं पंहिंजे पालणहार जे नाले जो ज़िक्र कर ऐं सभिनी खां पासीरो थी या कटिजी ऐं विसारे उन जो ई थी वञ। रब्बुल मशरिक़ वल मग़रिब ला इलाहा इल्ला हुव फत्तख़िज़हु वकीला, उहो ई तुंहिंजो पालणहार
ओ भर तोड़े ओलह जो रब आहे उन खां सवाइ ॿियो को बि इबादत जे लाइक़ न आहे तंहिं करे तूं खेसि पंहिंजो घर झलो ऐं कारसाज़ करे वठ वस्बिर अला मा यक़ूलून वहजुरहुम हजरन जमीला ऐं माण्हू जेकी ॻाल्हियूं कनि था तन ते सब्र कर ऐं सुहिणे नमूने सां उन्हनि खां अलॻि थी वञ वज़रनी वल मुकज़्ज़िबीन उलिन निअमति वमहिलहुम क़लीला ऐं मूंखे ऐं उन्हनि कूड़ो सॾींदड़नि आसूदनि खे छॾे ॾे ऐं उन्हनि खे थोरी मोहलत ॾे ऐं उन्हनि सां पाण ई निबरंदुसि इन्न लदैना कालम व जहीमा बेशक असां वटि उन्हीअ जी सज़ा लाइ गरियूं हथ कड़ियूं डंडा बेड़ियूं नेल ऐं भड़कंदड़ बाहि आहे वतामन ज़ा गुस्सतिन व अज़ाबन अलीमा निड़ीअ में फांसी पवंदड़ या निड़ीअ घुटींदड़ खाधो ऐं दर्दनाक अज़ाब आहे यौम तर्जुफुल अर्द वल जिबाल वकानतिल जिबाल कसीबम महीला इहा हक़ीक़त उन्हनि ते उन्हीअ ॾींहुं पधरी थींदी जंहिं ॾींहुं ज़मीन ऐं जबल धुॾंदा ऐं जबल ईअं सनड़ीअ वारीअ वांगुरु ज़रा ज़रा थी वेंदा ॼण हारियल या खिंडड़ियल या पखड़ियल वारीअ जा ढेर ढिग या दड़ा आहिनि अरसलना इलैकुम रसूलन शाहिदन अलैकुम कमा अरसलना इला फिरऔन रसूला इंसानो बेशक असां तव्हां ॾांहुं हिकु पैगंबर खे तव्हां ते शाहिद करे मोकिलियो आहे जीअं फिरऔन ॾांहुं मूसा खे असां हिकु रसूल या पैगाम पहुचाईंदड़ करे मोकिलियो हो फअसा फिरऔन الرسول فأخذناه أخذا وبيلا पोइ फिरऔन उन रसूल जी नाफ़रमानी कई तंहिं करे असां उनखे सख़्त पकड़ में पकड़ियो फकैफ़ तत्तक़ून इन कफ़रतुम यौमन यजअलुल विल्दान शीबा पोइ जेकॾहिं तव्हां बि इनकार कंदा रहंदो त उन हौलनाक ॾींहं खां कीअं बची सघंदो जेको ॿारनि खे बि ॿुढो करे छॾींदो अल्लाहु अकबर ॾिसो क़यामत जो ॾींहुं कहिड़ो न सख़्तु हूंदो अस्समाउ मुनफ़तिरुम बिही कान वअदुहु मफ़ऊला अहिड़ो ॾींहुं जंहिंजी दहशत खां आसमान बि फाटी पवंदो ऐं यादि रखो त अल्लाह जो वाइदो पूरो थी रहंदो इन हाज़िही तज़किरह फमन शाअ अत्तख़ज़ इला रब्बिही सबीला बेशक ही क़ुरान त हिकु नसीहत आहे पोइ जेको घुरे सो पंहिंजे पालणहार जी वाट वठे
इन्न रब्बक यअलमु अन्नक तक़ूमु अदना मिन सुलुसिल लैल व निस्फहु व सुलुसहु व ताइफतुम मिनल लज़ीना मअक वल्लाहु युक़द्दिरुल लैल वन नहार अलिमा अल्ला तुहसूहु फताब अलैकुम फ़क़रऊ मा तयस्सर मिनल क़ुरआन अलिमा सयकूनु मिनकुम मरदा व आखरून यज़रिबून फिल अर्द यब्तगून मिन फ़ज़लिल्लाह व आखरून युक़ातिलून फी सबीलिल्लाह फ़क़रऊ मा तयस्सर मिन्हु व अक़ीमुस्सलात व आतुज़ ज़कात व अक़रिदुल्लाह क़र्दन हसना व मा तुक़द्दिमू लिअन्फुसिकुम मिन खैरिन तजिदूहु इंदल्लाहि हुवा खैरन व अअज़म अजरा वस्तग़फिरुल्लाह इन्नल्लाह गफ़ूरुर रहीम। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेशक तू जो रब जाने थो त तू कदें रात जो ज़रे घट बटिहायो ऐं कदें रात जो अध ऐं कदें उन जी कटिहाई हिस्सो इबादत में मशगूल बीठो हूंदो आहीं ऐं तुंहिंजे साथियुनि जी हिक जमायत पिण ईअं कंदी आहे ऐं अल्लाह ई रात ऐं ॾींहं जो अंदाज़ो कंदड़ आहे उनखे मालूम आहे त तव्हां उहो निभाहे नथा सघो तंहिं करे उन तव्हां ते मिहर कई ऐं उन रात जे घणे बीहण में तख़फीफ़ कई तंहिं करे जेतिरो आसानीअ सां क़ुरान पढ़ी सघो ओतिरो पढ़ो। हिन खे मालूम आहे त तव्हां मां के बीमार आहिनि के माण्हू अल्लाह जे फज़ल जी ॻोल्हा यानी रिज़्क़ लाइ मुसाफ़िरीअ में हूंदा ऐं ॿिया अल्लाह जी राह में काफ़िरनि सां लड़ण में मशगूल हूंदा तंहिं करे जेतिरो क़ुरान पढ़ी सघो ओतिरो पढ़ंदा करियो ऐं निमाज़ क़ाइम करियो ऐं ज़कात ॾींदा रहो ऐं अल्लाह खे सुहिणो कर्ज़ ॾींदा करियो ऐं जेका बि भलाई पंहिंजे लाइ अॻिते उमाणींदो सा अल्लाह वटि सभ खां भली ऐं अजर जे एतबार खां तमामु वॾी ॾिसंदो ऐं अल्लाह खां बख़्शिश घुरो बेशक अल्लाह ॾाढो गफ़ूर रहीम बेहद बख़्शणहार निहायत बाज भरियो ऐं हमेशा रहम करण वारो आहे। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।